असांजी भेण राधा भील भाउ रमेश कुमार सरदार अयाज़ मेमून अॻियां दोस्त करे रहिया आहिनि ऐं शहीदनि जा वारस बि हिते मौजूदु आहिनि जेके पंहिंजे प्यारनि सां नाग थियो आहे उन ज़ुल्म दास्तान खणी हाला प्रेस क्लब पहुता आहिनि। असांजी दाह दुनिया जा आलमी इदारा ऐं सॼे सिंध समेत सॼे दुनिया में रहंदड़ सिविल सोसाइटी ऐं समाजी तंज़ीम अपील था कयूं हीउ जेको नाग थियो आहे हीउ जेको बेवाजिबी थी आहे उनजे लाइ असांजो साथ ॾियनि। हाणे मां तव्हांजे हिन मुज़ाहिरे खे ख़िताब करण लाइ गुज़ारिश कंदुसि सरदार अयाज़ मेमून के चेयरमैन खे तव्हां सां मुतालिक़ खे 9 सां ॾिसी आयो ज़ुल्म जो दास्तान बयान कोठा हितकोस अञा बि जारी आहे। हिते हर ॾींहुं चौथी मार्च आहे। हिते हर ॾींहुं तौबा ज़ारी आहे। हिते जो मक़ामी ज़मींदार जेको हिते जे पोरियतनि खे वठी बलोचिस्तान वियो हो ऐं उन्हनि जी का वाहुर कान कई। उन्हनि माण्हुनि खे उते बेयारो मददगार छॾियो वियो। उन्हनि जी का सार कान लधी वई। उन्हनि खे उते जे दहशतगर्दनि गुंडनि ऐं चोरनि गोलियूं हणी शहीद करे छॾियो। सिंध जा माण्हू पोरियत जेके पोरियत असांखे पंहिंजे बचनि जो पेट पालण जे लाइ पंहिंजा घर छॾे पंहिंजा वनियूं छॾे मज़दूरीअ ते विया हुआ। पथर वहायऊं उनखे बेगुनाह मारियो वियो। उन्हनि खे गोलियूं हयूं वयूं ऐं उन्हनि जी का दाद न रसी थी। उन्हनि जा लाश तड़पंदा रहिया। हिते जो को बि MPA हिते जो DC हिते जो SP हिते जा इंचार्ज कंहिं बि हिननि मिसकीननि जी वाहुर न लधी आहे। जेकॾहिं को वॾेरो मरे हा को बोतार मरे हा त उन जे लाइ ऐलान बि थी वञनि हा फंड बि मिली वञनि हा पर मिसकीन बेगुनाह मारिया विया। उन्हनि जे कफ़ालत लाइ कुझु कोन थियो आहे। असां मुतालबा था करियूं त फौरी तौर ते हिन शहीद थियलनि जे घरनि जी कफ़ालत लाइ हुकूमती तरफ़ां ऐलान कयो वञे। कराचीअ में को हुंदो मरे थो चोर मरे थो त उन लाइ पैकेज जो ऐलान कयो थो वञे। पर हीअ धरतीअ जा धणी हीअ धरतीअ जा वारस जॾहिं शहीद थियनि था जॾहिं पंहिंजे पोरियत हक़नि लाइ मरनि था त हिननि लाइ कुझु कयो थो कोन वञे। इन करे असांजो मुतालबो आहे त फौरी तौर ते जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। ठेकेदार ऐं उन ज़मींदार जेको हिननि खे भुलाए वठी वियो उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। हिननि लाइ मुआवज़े जो ऐलान कयो वञे। पैकेज ॾिनो वञे। हिननि जे कफ़ालत कई वञे ऐं हिननि खे इंसाफ़ ॾिनो वञे। छो त अॼु ॾींहं ताईं सिविल सोसाइटीअ जा दोस्त त विया पर हिते जो को बि चूंडियल नुमाइंदो हिननि जे तॾे ते कोन पहुतो आहे। DC जंहिं वटि किराणे रुपया फंड पियल आहिनि जेके नाजाइज़ पैसो खपाइनि ऐं खाइनि था पर मिसकीननि लाइ बेयारो मददगार माण्हुनि लाइ हिननि वटि फंड कोन्हनि। उन करे अॼोको एहतिजाज मुतालबो थो करे त फौरी तौर ते DC जे फंड मां हिननि माण्हुनि जी कफ़ालत कई वञे। जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ऐं हिते जेको हिटलर ऐं हलाको जो कानून हरकत में आयो आहे उहो बंदि कयो वञे न त ॿी सूरत में सॼी सिंध में शहीदनि जे हक़नि लाइ शहीदनि खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ एहतिजाज जारी रहंदो। हीअ प्रोग्रेस अलायंस तरफ़ां ऐं ॿियनि दोस्तनि सिविल सोसाइटी जे तरफ़ां भील बिरादरी जे तरफ़ां हीअ एहतिजाज आहे। असांजो इहो मुतालबो आहे त फौरी तौर हिननि जा मुतालबा पूरा कया वञनि। जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे ऐं कफ़ालत कई वञे ऐं उन्हनि माण्हुनि जो चहिरो तव्हांजे आॾो साम्हूं आयो आहे जेके वोटनि लाइ जे दर ते गिड़गिड़ाईंदा आहिनि पर अॼु तव्हांजा जेके शहज़ादा आहिनि शहीद थी विया आहिनि। तव्हांजे तॾनि ते मातम आहे। तव्हां वटि करबला लॻी पई आहे। हीअ बंगलनि में सुता पिया आहिनि। को बि तव्हांजे तॾे ते नथो अचे। उन करे सुञाणो हिननि खे कातिलनि खे गदारनि खे त हीअ हिननि जा रूप कहिड़ा आहिनि। उन करे आउं आख़िर में चवंदुसि जंग वतन लाइ चोटी आहे। मूं जंग वतन लाइ चोटी आहे। मखदूम बिलावल मोटी आहे। का धारियुनि सां वेढ़ांद कयूं थो राहत खे फिटदनि।